इन सॼे काज हरू रवां डॉक्टर महरचंद साहब, निर्मला दहाणी साहब ऐं ॿी सॼी संगत, अस्सलाम वालेकुम। पाण हीअ एहतिजाज हीअ रोज़ जो दाहूं कूकूं असांजे सम्झो त हिकिड़े मुक़दर बणिजी वियूं आहिनि, पर हुक्मरान ऐं उहे इदारा अमन क़ाइम करण जी ज़िमेदारी आहे, उहे निंड सुतल आहिनि। असीं इहा ॻाल्हि चवण में हक़ वजानिबा आहियूं त ही जेका जंग असां लाइ मड़ी वई आहे, उहा जंग रियासत तरफ़ां हिन पुरअमन क़ौम जे ख़िलाफ़ साज़िश आहे, जेका साज़िश 3-4 सालनि खां जारी आहे। तव्हांखे असांखे सभिनी खे ख़बर आहे, जॾहिं बि कंहिं बि सियासी जमात जो को एहतिजाज थींदो आहे तो वे कारिंदा हर वक्त रिपोर्ट उठंदा आहिनि, किसकी क़यादत में ये मुजाहरा है, कितने अफराद थे, सब कुछ करते हैं, लेकिन फिर भी इनको ये एहतिजाज नजर नहीं आ रहा। आखिर क्यों? ये जो लोग रोज एहतिजाज करने के लिए सड़कों पर है, क्या ये लोग उनको नजर नहीं आते? हम समझते हैं कि ये दहशतगर्दी आपने पैदा की है और हम पुरअमन निहत्ते लोग बगैर हथियार वाले उनके खिलाफ आपकी जो रियासती दहशतगर्दी है, हम समझते हैं कि इनके पीछे आपका हाथ है। असीं हिन मौके ते तव्हांजे तवसुल सां, हिन मीडिया जे तवसुल सां इहा ॻाल्हि चऊं था त घणो थियो। हाणे उहे सभु हरबा इस्तेमालु थी विया, मोबाइलूं पंहिंजे ब्लू लाइनूं फुरिजी वियूं, कारूं फुरिजी वियूं, मोटरसाइकिलूं फुरिजी वियूं, औरतुनि जा ज़ेवर फुरिजी विया, उन जूं चादरूं लथियूं। आख़िर बाक़ी कहिड़ी शइ रहिजी वई आहे जेकी शइ असांजे लाइ थींदी अञा? त ही जेको मांडराण मचियल आहे, ही जेके जंग असांजे लाइ जेको मुसरत कई वई आहे, असीं मजबूर थी करे ही रोडनि ते इहा ॻाल्हि कयूं था। असीं वरी बि मुतालबो कंदासीं पंहिंजे इदारनि खां, दिल्ली ॾांहुं थियो, आख़िर असांखे तव्हांजा मस्तू इलाइक़ा न आहियूं, के फतह कयल इलाइक़ा न आहियूं, के ही हिंदुस्तान ऐं पाकिस्तान वारी जंग वारे हिसाब सां असांखे तव्हांजा फतह कयल इलाइक़ा न आहियूं। जेकॾहिं तव्हां राफ़ेल किराए सघो था त ही चंद दहशतगर्द तव्हां खां माना बुझाइनि त सम्झूं था त तव्हां हिनखे किराईंदव कोन। ही माण्हू सभु सम्झनि था त ही जंग असांजे ख़िलाफ़ जारी तव्हां कई आहे, हिन ख़तम बि तव्हां करिणो पवंदो। असीं तव्हांजे तवसुल सां हिन इदारनि खे वरी बि ॿुधाईंदा अपील कंदासीं त महिरबानी करे, असां पुरअमन माण्हू आहियूं, असां हथियार कोन खयो आहे, उन पुरअमन माण्हुनि खे पंहिंजो हक़ आहे जेको उहो जीअण ॾियो, जीअं सिंध, जीअं असां तव्हांजी अकबर जो